नोश़रोफिरोज اسپتال में पैरामेडिकल अमले जे एहतजाज सबब इलाज लाइ आयल ॻोरहारी औरत मुबैना इलाज न थियण सबब तड़पी फौती औरत जे वारसनि पारां ग़फ़लत कंदड़ डॉक्टर ऐं अमले ख़िलाफ़ कारवाई जो मुतालबो। नोश़रोफिरोज सिविल अस्पताल जे इमरजेंसी वार्ड में दाख़िल ॻोरहारी औरत पैरामेडिकल अमले जे एहतजाज सबब मुबैना तौर इलाज न थियण करे अस्पताल में तड़पी फौत थी वई आहे। इन सिलसिले में फौती औरत गुलशाद खोसो जे मुड़ुस आकिब खोसो काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम आॾो ताईं ॾे चयो त संदसि घरवारी 9 महीननि जे पेट सां हुई, जंहिंखे ऑपरेशन लाइ नोश़रोफिरोज अस्पताल आंदो वियो। हुन चयो त अस्पताल में को बि डॉक्टर तोड़े अमलो मौजूदु न हुयो। हुननि पारां दाहूं कूकूं करण बाद डॉक्टर पहुतो, पर डॉक्टरियाणी ऐं नर्स देर सां पहुचण करे संदसि घरवारी अस्पताल में तड़पी फौत थी वई। हुन चयो त नोश़रोफिरोज सिविल अस्पताल जे डॉक्टर तोड़े ॿिए अमले जे मुबैना ग़फ़लत सबब संदसि घरवारी ऐं पेट में मौजूदु ॿारड़ो फौत थी विया आहिनि। हुन सिहत खाते जे सूबाई वज़ीर, सेक्रेटरी हेल्थ समेत ॿिनि लाॻापियल इख़्तियारियुनि खां मुतालबो कंदे चयो त मुबैना ग़फ़लत जो मुज़ाहिरो कंदड़ डॉक्टरनि तोड़े अमले ख़िलाफ़ कारवाई करे इंसाफ़ फराहम कयो वञे। काज़ी ज़ुल्फ़कार, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, नोश़रोफिरोज।